नवाज न्यूज़ में भलीकार आया संझा सैयद शामिल कनासी हेडलाइंस। वफाकी हुकूमत खीर ॾही बेज़नी अटे समेत खाइण पीअण जी कुछ शयुनि ते टैक्स ख़त्म करण जो फ़ैसिलो करे वरितो। मोबाइल फ़ोन जी 5 मिनट खां वधीक कॉल ते 75 पैसा टैक्स लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो। इंटरनेट ऐं SMS ते का बि टैक्स लागू न हूंदी। 1000 CC ताईं गाॾियुनि, सोन ऐं चांदी ते टैक्स में घटिताई कई वई आहे। नाणे वारे वफ़ाकी वज़ीर शौकत तरीन जो क़ौमी असेंबली में ख़िताब, चवे थो टैक्स अदा न कंदड़नि खे टैक्स नेट में आणींदासीं। टैक्स न ॾींदड़नि ख़िलाफ़ थर्ड पार्टी खां मदद वरिती वेंदी। कारोबार लाइ बिना ब्याज ते 5 लाख रुपया ऐं ज़राअत लाइ 3 लाख रुपया कर्ज़ ॾींदासीं। IMF 700 अरब रुपयनि जा नवां टैक्स लॻाइण ऐं इनकम टैक्स 150 अरब वधाइण जो मुतालबो कयो, जेको रद्द कयो वियो। असां वटि IMF वटि वञण खां सवाइ को ॿियो रस्तो न हो। सिंध असेंबली मुखालिफ़ धुर जे सख़्त गोड़ बावजूद नए माली साल जी बजट अक्सरियती राय सां मंज़ूर करे वरिती। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जी तक़रीर दौरान मुखालिफ़ धुर जो हुल हंगामो। मुखालिफ़ धुर जो एहतजाज, स्पीकर जी डाइस जो घेराव। मुखालिफ़ धुर जे एहतजाज सबबि स्पीकर इजलास सूमर ताईं मुलतवी करे छॾियो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चवे थो असेंबली नए माली साल जी बजट जी मंज़ूरी ॾिनी आहे। स्पीकर मुखालिफ़ धुर खे तक़रीर करण लाइ 2 ॾींहं ॾिना। मुखालिफ़ धुर बजट जे अमल में का बि दिलचस्पी न वरिती। टैक्स फ्री बजट पेश थियण ते अवाम खे वाधायूं ॾियां थो। सिंध में सनतुनि जूं पैदावारी सरगर्मियूं मुअतल आहिनि। वफ़ाक पाणी खां पोइ सिंध जी गैस ते धाड़ो हयो आहे। सिंध सरकार अॼु अवाम खां लातालुकी जो मुज़ाहिरो कयो आहे। मुआशी दहशतगर्दनि असेंबली में जमहूरी क़दरनि खे क़त्ल कयो। PP हिकु भेरो ॿीहर अॼु वाइटी थी वई आहे। मुखालिफ़ धुर अॻवान हलीम आदिल शेख जूं मीडिया सां ॻाल्हियूं, चयाईं हुकूमती धुर अहवाल में किरियल हरकत कई। हसनैन मिर्ज़ा जो चवणु हो त मुखालिफ़ धुर पंहिंजो किरदारु अदा करण जी पूरी कोशिश कई। PP जी हरकत सां जमहूरियत जे तसलसल खे नुक़सान पहुतो आहे। सिंध में ज़रदारी ख़ानदान जी आमदियत लागू आहे। सिंध में जमहूरी उसूलनि जी पासदारी न पई थिए। PP 24 कलाक जमहूरियत जो विर्द करे थी। ओपोज़िशन लीडर खे बजट तक़रीर खां रोकियो वियो। सिंध में PAC ते कब्ज़ो कयो वियो आहे। सुषमा वारे वफ़ाकी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट। बलूचिस्तान के ज़िले सिबी के इलाइक़े संगन में दहशतगर्दनि जो FCG पेट्रोलिंग पार्टी ते हमलो। 5 जवान शहीद थी विया। शहीद एहलकार में लांस नाइक बशीर अहमद, लांस नाइक हिदायतुल्लाह, हवलदार ज़फ़र अली, लांस नाइक नासिर अब्बास ऐं सिपाही नूरुल्लाह शामिल। ISPR मौजूद फायरिंग जी रिवट में दहशतगर्दनि खे गरो जानी ऐं माली नुक़सान बर्दाश्त करणो पियो। दहशतगर्दनि जी गिरफ़्तारी लाइ सर्च ऑपरेशन जारी आहे। दहशतगर्दनि जूं बुज़दिलाणियूं कार्रवायूं बलूचिस्तान जे अमन खे तबाह नथियूं करे सघनि। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी, वधीक 44 मरीज़ फौत। फौतनि जो अंग 22,155 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1052 नवां केस रिपोर्ट। कोरोना केसनि जी हाकारी शरह 2.29% रही। मुल्क में गैस बहरान संगीन सूरत हाल इख्तियार करे वरिती। सिंध, पंजाब ऐं KPK में बि CNG स्टेशन बंदि थियण जो ख़दशो। आल पाकिस्तान CNG एसोसिएशन गैस बंदिश जो ज़िम्मेवार वफ़ाकी हुकूमत जी बदइंतज़ामी खे क़रार ॾेई छॾियो। शिकारपुर वेझो गोलो दड़ो थाणे जी हद में ओढा ऐं ख़ुरूस बिरादरी जो तकरार ॿीहर कर खयो। फायरिंग में पीउ पुट क़त्ल, मारिजी वियल। हुज़ूर बख़्श ऐं अवैस ओढो शामिल। धुरियुनि में छिकताण बरक़रार। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। पुराणे तकरार तां ॿिन्ही धुरियुनि जा 20 ॼणा क़त्ल थी चुका आहिनि।
बख्शापुर भरसा कोट घोराम जखाणी में मुड़स था ज़ाल क़तल जवाबदार मैंगलो जखाणी शान बीबी के गोलियों हणी क़तल करे छॾियो। गुडूलर पंजाब जे इलाइक़े में गैरेज जे नाले ते चाचे था भाइटी क़तल जवाबदार मोहम्मद गोलियों हणी नींगरी के क़तल करे छॾियो। कंदकोट वेझो ॻोठ गुलबैग मोमनाणी में पुलिस जे बदनाम धाड़ियल मुश्की मोमनाणी ऐं रहीमदास मोमनाणी जे घरनि ते चढ़ाई। पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में फायरिंग जी ॾेवड़। पुलिस ॾोहारियुनि खे जे थाकनि खे बाहि ॾेई छॾी। ॾोहारी फरार थियण में कामयाब। नौशर फरोज लग ॻोठ जुमन राजपर जो रहवासी नौजवान वसीम राजपर पुरस्कार नमूने गुम। वारिस परेशान नौजवान जे चाचे अगवा जो शक ज़ाहिर कंदे चयो आहे त हुननि जी कंहिं सां का बि दुश्मनी नाहे। आई मिठी बरसा ॻोठ गरियाणो में नींगरी बरसाती पानी जे तालाब में बुॾी वई। नींगरी रती भील जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो।